अस्सलाम वालेकुम सभिनी खे अस्सलाम वालेकुम। जेके भी असांजा उहिदेदार आहिनि असां सभिनी खे अर्ज़ु था कयूं असां फ़क़ीरनि सां इंसाफ़ कयो वञे। कल्ह मां जो मसइलो थी पियो हुयो, मां सिविल लाइन थाणे ते वई हुअमि, उते मुंहिंजी NC न वरिती अथऊं। हाणे कल्ह खां वठी उहे असां बदतमीज़ी था कनि, हे था कनि, जेके बि छोकिरा खदड़नि जा पाट करे घुमंदा था वतन लाड़काणे में। असांजो आला हुकम अमलदारनि खे इहो अर्ज़ु आहे, असांजो SP साहब खे, DIG खे असांजो इहो अर्ज़ु आहे त असांजो इंसाफ़ कयो फ़क़ीरनि जो। हे जेके गे छोकिरा घुमंदा था वतन, असांखे उन्हनि खां माना इंसाफ़ वठाए ॾियो। इहे जिते किथे जिन्नाबाग पार्क में, पेप्सी पार्क में, स्टेशन रोड ते इहे सेक्स वर्किंग था कंदा वतन, उनजे करे असांजी बि बदनामी थी थिए। मुंहिंजो सभिनी खे इहो अर्ज़ु आहे, मां लाड़काणे ॻाल्हायां तनूजान फ़क़ीर, मुंहिंजो इहो सभिनी खे अर्ज़ु आहे त मुंहिंजो इहो इंसाफ़ कयो वञे। जेके बि उहिदेदार आहिनि, DIG SP साहब खे लाड़काणे खां जेके बि उहिदे अमलदार आहिनि, सभिनी खे मुंहिंजो इहो अर्ज़ु आहे, मां तनूजान फ़क़ीर लाड़काणे खां, मुंहिंजो इहो सभिनी खे अर्ज़ु आहे त मुंहिंजो इहो माना इंसाफ़ कयो वञे। पुलिस NC त अञा ताईं असांजी न दाख़िल कई अथऊं। असां विया हुआसीं कल्ह सिविल लाइन थाणे ते बि, उन्हनि असांखे हेॾे मोकिलियो पुल खां, जेको बि नए स्टैंड वारे पुल खां चौंकी आहे उते खरोस साहबनि, उन्हनि असांजी माशाल्लाह सुठी कई इज़त। जे जवाबदारनि खे एक्शन को बि न खयो अथऊं। कल्ह उहे अची असांखे दर ते हिते गारूं ॾेई विया आहिनि, भुजा ॾेई विया आहिनि, विड़ी विया आहिनि, धकाणी विया आहिनि। हे ॾिसो असांजा निशान मुंहिंजे हथनि ते निशान रड़ा, मूंखे कंडनि में कल्ह धिकियो ॾिना अथऊं, मां किरी पई आहियां। हाणे मुंहिंजो इहो SP साहब खे अर्ज़ु आहे, मैडम नगमा मज़ारीअ खे इहो अर्ज़ु आहे, जेके बि उहिदे अमलदार आहिनि सभिनी खे मुंहिंजो अर्ज़ु आहे, असांजो इंसाफ़ कयो फ़क़ीरनि जो, असांजो इंसाफ़ कयो। असां फ़क़ीर आउट निपटा, असां त बचनि खे दुआऊं ॾियण वारा, असां धर्म त उन्हनि जन त वठी खाइण वारा। हाणे हे जेके असांजा पाट कयूं घुमंदा था वतन लाड़काणे में, उन्हनि जो असांजो इंसाफ़ कयो त इन्हनि खे माना असां खां परे कयो, असांखे पंहिंजा हक़ ॾियो।